अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौजू कहानी। कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली घाटो नुक़सान थियण जो, शराब ख़ौफ़, ञुञ जानी माली फ़ाइदो थियण जो, ढ सिराब। पाठ नंबर 12। हज़रत इदरीस चयो, उन ज़ालिम बादशाह वटि आउं कोन वेंदुसि ईअं हो, ऐं न मींहं वसण जी दुआ कंदुसि जेसीं ताईं बादशाह सभिनी शहर वारनि सां पहिरें उघाड़े पंधु मूं वटि अचनि ईअं हो। इहो ॿुधी उहे माण्हू बादशाह वटि वापसि विया। हज़रत इदरीस जो कौल ॿुधायाऊं ईअं हो ऐं इल्तिजा कई। बादशाह शहर वारनि सां गॾु हज़रत इदरीस वटि आया। सभिनी बि आजिज़ीअ सां इल्तिजा कई ईअं हो ऐं चयो, हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जिन खे मींहं वसण जी दुआ करियो। हज़रत इदरीस मंज़ूर कयो ईअं हो। हज़रत इदरीस अल्लाह ख़ुदा रब्बुल आलमीन खां मींहं वसण जी दुआ घुरी ईअं हो। उन वक़्त ते उन महिल ई आसमान ते ककर मींहं वसण वारा अची विया। खेवण थी मींहुं शुरू थी वियो। एतिरो मींहुं वसियो जो ग़रक़ थियण जो गुमान थी वियो ईअं हो। सभु पंहिंजे घरनि में वापसि आया ईअं हो। अल्लाह राज़ी थी पियो। अल्लाह जे रहम खे जोश आयो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम अल्लाह जे किताब जो तमामु घणो दर्स ॾींदो हुयो ईअं हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम अर्ज़ बैतुल मुक़द्दस ऐं शाम तरफ़ मबऊस हुआ। हज़रत याकूब ज़मीन मिस्र तरफ़ मबऊस हुआ ऐं हज़रत इस्माईल ज़मीन जरहम जे तरफ़ मबऊस हुआ। हज़रत इब्राहिम जिन 15 साल जा हुआ, हुसूल इबरत सां ख़ुदा जी महरिफ़त ते मुतला थी विया। हज़रत इब्राहिम जिन जो फ़र्ज़ंद हज़रत इसहाक़ हज़रत बीबी सारा मां पैदा थिया। हज़रत इब्राहिम जिन जो फ़र्ज़ंद हज़रत इस्माईल हज़रत बीबी हाजरा मां पैदा थिया। अल्लाह पाक हज़रत आदम जिन खे पैदा कयो त 60 हथ डिघो हुआ। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ इंसाननि जो कदु अॼु ताईं नंढा थींदा रहनि था। हज़रत आदम जिन खां पोइ हज़रत नूह जिन सॼे रूए ज़मीन ते नबी हुया। अल्लाह रहमान रहीम हज़रत इब्राहिम खे ख़लील बनायो। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह हुयो। ख़लील उन दोस्त मोहबगे चवंदा आहिनि जो कहिड़े बि शर्त सां दोस्तीअ जे शर्तनि में ख़लल वाक़े न थियणु ॾे ईअं हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तमामु घणो गुयूर इंसानु हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरियों इंसानु आहे जंहिं महिमानी कई ईअं हुयो। हज़रत इब्राहिम पहिरियों इंसानु आहे जंहिंजे ॾाढ़ीअ में अछो वार हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते वही आई, चयो ही वक़ार आहे ईअं हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हनफिया ताहिरिया जो खणी आयो। उहे क़यामत ताईं मनसूब कोन थींदा ईअं जो हुकुम ॾिनो हुयो। हज़रत इब्राहिम पहिरियों शख़्स आहे जंहिं माण्हूअ खे तहर करण जो हुकुम ॾिनो। हज़रत इब्राहिम जिन हज़रत बीबी हाजरा मां संदसि फ़र्ज़ंद हज़रत इस्माईल बि पैदा थियो, तॾहिं बीबी सारा खे तमामु घणो ग़म थियो। छो त हज़रत इब्राहिम मां को बि फ़र्ज़ंद उन जे शिकम मां कोन थियो। हज़रत बीबी हाजरा जे बारे में हज़रत इब्राहिम जिन खे तकलीफ़ ॾिनी थिए ईअं थियो। उन सबब जे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ग़मगीन थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बारगाह ख़ुदा में शिकायत कई ईअं थियो,
हज़रत इब्राहिम जिन ते वही आई चयो औरत जी मिसाल टेड़ी हॾी वांगुरु आहे, उनखे छॾियो त उन मां फ़ाइदो थी सघे थो, सिधी कंदा त टुटी सघे थी, ईअं थींदो। वरी ख़ुदा हुकुम ॾिनो त हज़रत इस्माइल हज़रत बीबी हाजरा जिन खे हज़रत बीबी सारा खां अलहदा करे छॾियो, हज़रत जबराइल बुराक आंदो, हज़रत हाजरा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जिन सुवार थी मके तरफ़ रवानो थियो। ऐं जबराइल अलैहिस्सलाम उन्हनि खे खाने कैबे में लाठो। ईअं थियो हज़रत इब्राहिम हज़रत बीबी सारा सां वाइदो कयो हुयो, ईअं थियो त सुवारीअ तां कोन लहंदो जेसीं ताईं उन वटि वापसि न पहुचे। ईअं थियो जॾहिं जबल ज़ी तवे ते पहुतो, मुड़ी ॾिठो। ईअं थियो ख़ुदा वंदा बतहक़ीक़नि त मूं पंहिंजे फ़र्ज़ंद खे उते छॾियो जिते पाणी बि कोन्हे। ईअं थियो कुझु माण्हुनि जे दिलनि खे उन तरफ़ फेराए। ईअं थियो उन्हनि खे फेर। ईअं थियो कुझु माण्हुनि जे दिलनि खे उन तरफ़ फेर। ईअं थियो माइल थियनि, उन जा तालिब थियनि, ऐं अलाह उन्हनि खे मेवा नसीब करे त हू तुंहिंजो शुकुरु कनि। ईअं थियो। ईअं चवी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रवानो थियो। जॾहिं बीबी हाजरा हज़रत इस्माइल जिन जे उन जाइ ते लथा, ईअं थियो उन जाइ ते हिकु वणु हुयो। ईअं थियो